नाज़रीन, हैदराबाद में पोरियत मज़ाहमत तरफ़ां सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल रुख़सार बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सॼी एहतजाज करण लाइ इन सिलसिले में मज़ाहमत तरफ़ां सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग खां प्रेस क्लब सिंध बचाओ एहतजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें डॉक्टर आकाश अंसारी, सानी चांडियो, इमदाद चांडियो समेत अदीबनि, दानिश्वरनि, सिविल सोसाइटी अॻवाननि समेत घणनि माण्हुनि वरी हिन में शिरकत कई आहे। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जा जेके बेट आहिनि उहे सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जो जेको कब्ज़ो आहे उहो कंहिं बि तमामु क़बूल न कंदो। इहो बि चवणो हो त वफ़ाक़ कानूनी आहिस्ता जारी करे सिंध दुश्मनी जो आहे। वफ़ाक़ तरक़ी जे नाले ते सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करणु चाहे थो, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न थिए ईंदो। अॻवाननि जो वधीक चवणो थो सिंध जो आम सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। जल्द खां जल्द जारी कयल गैर क़ानूनी शरारती आइटम सां बचो थो वञे। ई सूरत में आर्डीएस रद्द थियण ताईं जिदोजहद जारी रही। मुदस्सिर, तव्हां जी महिरबानी।